हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जेको शख्स दुरूद शरीफ़ पढ़ंदो अल्लाह ताला दुरूद जी रहमतन ऐं बरकतन सां उन शख्स खे आबाद फरमाईंदो, लेकिन उन जी ईंदियूं नस्लूं भी दुरूद जी रहमतन ऐं बरकतन सां आबाद रहंदियूं आहिनि। जेको शख्स नमाज़ पढ़े तो अल्लाह ताला उन शख्स खे सवाब अता फरमाए थो। जेको शख्स सदको करे तो अल्लाह ताला उन शख्स खे सवाब अता फरमाए थो। जेको शख्स रोज़ो रखे तो अल्लाह ताला उन शख्स खे सवाब अता फरमाए थो। लेकिन दुरूद शरीफ़ उहो अमल आहे जेको शख्स पढ़े तो उहो दुरूद जी रहमतन ऐं बरकतन सां आबाद रहे तो, पर उन जूं ईंदियूं नस्लूं भी दुरूद जी रहमतन ऐं बरकतन सां आबाद रहंदियूं आहिनि। तंहिंजे करे हर वक़्तु दुरूद शरीफ़ पढ़ंदा कयो। ऐं हिकु ॿी हदीस आहे, हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो था, अगरि मुंहिंजी उम्मतीअ मथां मुसीबतूं परेशानियूं तकलीफ़ूं अची वञनि, उनखे सभु रस्ता बंदि नज़र अचनि, उनखे घुरिजे त मूं ते कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़े त अल्लाह दुरूद जी रहमतन ऐं बरकत सां उन शख़्स मथां मुसीबतूं परेशानियूं तकलीफ़ूं ख़तमु फरमाईंदो, उनखे कामयाबी सां नवाज़ींदो। हमेशह दुरूद शरीफ़ पढ़ंदा कयो। हिन वीडियो खे सवाब जी नियत सां पंहिंजे रिश्तेदार ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर ज़रूरु कजो।